जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ता मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल स्वागत थी कयां ऐं हमेशा कंदी रहंदसि। तव्हांखे शाबस आहे कि तव्हां मुंहिंजा हेतिरा वीडियोस दिल सां ॾिसंदा आहियो, हेतिरो टाइम पंहिंजो कढंदा आहियो, ॾाढी शाबस अथव। अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़नि ॿिनि शख़्सियतुनि सां मुलाक़ात कराईंदसि जिन 10 अगस्त सभिनी सेवादारियुनि खे घुराए करे उन्हनि जो सम्मान कयो। इहा हिकु सुठी सोच हिननि जे दिल में, हिननि जे दिमाग़ में कीअं आई, अचो हिननि जे मुंहुं ज़बानी असीं ॿुधूं था। सभ खां पहिरीं मां मिलायां थी बा नानक नारवानी जन सां ऐं बा राजेश एलानी जन सां। तव्हांजो मां स्वागत थी कयां। थैंक यू मासी कि तव्हां असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते अची करे पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे ऐं एतिरी शाबस थी ॾियांव कि तव्हां घणनि ई सेवादारियुनि खे घुराए हुननि जो सम्मान कयो। ॾाढी सुठी सोच आहे। त दादा मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि इहा हेॾी सुठी सोच आख़िर तव्हांखे कीअं आई? सभिनी खां पहिरीं मां चवंदुसि मां पाण खे इंट्रोड्यूस करियां थो। मां नानक नारवानी, सन ऑफ किशन चंद उत्तम चंद नारवानी, residing at 27 नंबर सीआईटी रोड। मुंहिंजी नंढी फैमिली आहे, हिकु पुटु, हिकु नुंहुं ऐं पोटी ऐं मुंहिंजी वाइफ। असां 4 भाउर गॾु रहंदा आहियूं। मुंहिंजे 4 भाउर आहिनि, असां 4 ई गॾु रहंदा आहियूं। ऐं इहा सोच मूंखे आई त मुंहिंजी एज हाणे थिए पई 73। हिकदमि मुंहिंजी सोचियो पिए जीअं भॻवानु जेको आहे बोनस मूंखे हलाए पियो बोनस टाइम में, ऐं कॾहिं बि शिव शंभू मूंखे पाण सां गॾु वठी वञी सघे थो ऐं मां इन जे लाइ हमेशह रेडी हूंदो आहियां। शिव शंभू जेको आहे केॾी महिल मूंखे वठी वञे, आई एम रेडी। त मुंहिंजो ख़्यालु आयो मूंखे जॾहिं मां वेंदुसि त मूंखे जेके सेवादारी आहिनि, मुंहिंजी सेवा कंदा, मुंहिंजे काई ॿधंदा, मूंखे हरी बोल करे वठी वेंदा, त उन टाइम में त मां कंहिंखे बि थैंक यू चई न सघंदुसि। त मुंहिंजी सोच आहे मां छो न पहिरीं सभिनी कोठे करे थैंक यू चवां। त मूंखे इहा ॻाल्हि आई, मुंहिंजो भाई इहा हरी बोल जेके आहिनि उन्हनि खे ऐं जेकी चरणदास जेके आहिनि चरण जी सेवा कंदा आहिनि, उन्हनि ॿिनि संस्था खे मां कोठे करे हिननि खे मां सम्मान ॾियां। त मूं जेको आहे इहा ॻाल्हि कई राजेश एलानी सां गॾु। मुंहिंजो राजेश हीअ मूंखे दिलि में आहे। राजेश सिंह ठीकु आहे, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, मां इहा ॾिसां थो ॻाल्हि खे। पोइ वरी राजेश हिकु ॿिए ॾींहं में फ़ोन कई, चई भैया ख़ाली 2 खे न, हिते घणेई सेवादारी आहिनि ॿिया बि, मां 2 थोरनि खे कोठे सघां थो। मुंहिंजो भले कोठ भाई। त हिन जेको आहे घटि में घटि घणे सेवादारी खे मूं चयोमांसि राजेश सेवा घणी सेवादारी खे मां सुञाणप कोन, पोइ कोठी त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। मां उन्हनि सां गॾिजंदुसि, उन्हनि खे सुञाणींदुसि, उहे छा था कमु कनि मां सम्झंदुसि उन्हनि खे, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। त मूं चयोमांसि ठीकु आहे भले कोठ। त राजेश एलानी सॼो कमु कयो ऐं घटि में घटि 9 संस्थाउनि में कोठे करे हिकु तमामु सुठी गैदरिंग कराई। मूंखे ॾाढी ख़ुशी थी उन्हनि खे सेवा करे, उन्हनि जी सेवा करे ऐं उन्हनि जो तमामु सुठी तरह करे उन्हनि जो आशीष वठण में मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिन खां पोइ राजेश एलानी तव्हां सां कुझु चवंदो, हिन कीअं सही अरेंजमेंट कई। मासी जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों जय झूलेलाल। मां राजेश एलानी, हिकिड़े ॾाढे सिंपल साधारण सिंधी परिवार में जनम थियो। मुंहिंजो जनम चेटी चंड जे ॾींहुं थियो आहे। सिंधी घर में ॻाल्हाईंदा हुआसीं, सिंधी ॻाल्हाईंदा हुआसीं। 20 साल ताईं सिंधी ॻाल्हाई, लव मैरिज थी। शादी खां पोइ छो ख़बर कोन्हे, पर दिस इज़ अ फैक्ट, पाण में हस्बैंड वाइफ हिंदी ॻाल्हाइणु शुरू कई। हिंदी ॻाल्हाइण खां पोइ 5 साल खां पोइ धीअ ॼाई। वी डिसाइडेड इंग्लिश ॻाल्हाईंदासीं। सिंधी हिंदी इंग्लिश ॻाल्हाइणु शुरू कई। सिंधी खां हिंदी ऐं उन खां पोइ इंग्लिश ताणी जो जेको सफ़र हो, इट इज़ अ लॉन्ग जर्नी, बट दिस इज़ अ फैक्ट। इहा मासी रुगो मां तव्हांखे मासी चवां न? हाँ बिल्कुलु चओ। मासी इहा रुगो मुंहिंजे घर जी कहानी कोन्हे, इहा हर घर जी कहानी आहे, हर परिवार जी कहानी आहे। रियलाइज़ कयो
कि ड्यूरिंग दिस जर्नी व्हाट हैव आई लॉस्ट, मूं छा खोयो आहे, हाँ त मूं पंहिंजी मातृभाषा माय मदर टंग मूं उहो आई हैव लॉस्ट। अच्छा त तव्हांजे हिन चैनल जे माध्यम सां सभिनी खां पहिरीं त मां तव्हांजे व्यूअर्स खे चवां, जेकी ग़लती मूं कई आहे, जेकी ग़लती असां कई आहे, असांजी नेक्स्ट जनरेशन न करे। स्पीक सिंधी, वधीक खां वधीक सिंधी ॻाल्हायो, कि मुंहिंजी हालत सिंधी जी इहा थी आहे जेको सिंधी नॉन स्टॉप ॻाल्हाईंदो। त मूं वांगुरु न थियो, तव्हां सिंधी ॻाल्हायो ऐं सिंधी भाषा खे, सिंधियत खे ज़िंदाबाद रखो। इहा सभिनी खां पहिरीं त मुंहिंजो संदेश तव्हांखे इहो आहे। जॾहिं उन खां पोइ दादा मूंखे कॉल्ड मी कि भई अहिड़ो हिकिड़ो थॉट आहे एंड हाउ टू गो अबाउट इट, कीअं हिनखे साकार करिणो आहे। आई सेड दादा वेरी सिंपल, वी हैव गॉट सो मेनी सेवादारीज, सो मेनी सेवा डूइंग ऑर्गेनाइजेशंस इन कलकत्ता। असीं सभिनी जे हेड खे कॉन्टेक्ट था करूं, उनखे इनवाइट था करूं, सभिनी खे चऊं था भई 10 हेड्स फ्रॉम एवरी ऑर्गेनाइजेशन शुड कम ऐं हिन मंच खे सफल करें। तो वी डिड नॉट, असांखे को संस्था ठाहिण जो कोई इरादो कोन हो, सेवादारियुनि खे सम्मान ॾियणो हो, आदर करिणो हो, सत्कार करिणो हो। इन ई वीचार सां वी डिड दिस। 10th August it was, the event was held and it was a super hit. उन्हनि सेवादारनि जो सन्मान कयो। मां तव्हांखे वेनती कंदसि कि हाणे उन्हनि अगरि संस्थाउनि जो नालो बि तव्हां चवंदा त ॾाढो सुठो थींदो। श्योर मासी। मासी असां सां गॾु 10th August we were with भारतीय सिंधु सभा, बोलो हरी, चरणदास सेवा, कोलकाता सिंधी थिएटर लवर्स, मिठी मिठी, ऊंचलाल साहिब सेवा मंडली, सिंधु वासवानी सेंटर कोलकाता, सिंधी खुश रहन पायल मासी, सिंधी सेवा समिति एंड ऑल द इंडिविजुअल्स। अहिड़ा घणेई सेवादारी हुआ जेके जंहिंखे कंहिं ऑर्गेनाइजेशन जी ज़रूरत कोन्हे, कंहिं ऑर्गेनाइजेशन जे मोहताज कोन्हनि, हू सेवा करनि था, निस्वार्थ सेवा करनि था। वी वर ऑनर्ड टू ऑनर देम, टू फैसिलिटेट देम। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर राजेश, जेका तूं ॻाल्हि चई कि असांखे पंहिंजी मातृभाषा खे हमेशह यादि करणु खपे, राजेश पंहिंजो मिसाल ॾेई करे इहो बि चवणु चाहियो कि भई मां जेका ग़लती कई आहे उहो तव्हां न कयो। सिंधी भाषा खे हमेशह क़ाइमु रखो, इहा बि ॾाढी सुठी सोच आहे तव्हांजी। एंड हिन उमिरि में पर तव्हां जेको मक़ाम पातो आहे बिज़नेस जे खेत्र में, चाहे दादा जन आहिनि, चाहे तव्हां आहियो, मां चाहींदसि कि तव्हां पंहिंजे बिज़नेस जे बारे में सभ खां पहिरियों असां दादा खे चवंदासीं कि दादा तव्हांजो हिन वक़्तु जेको वापारु आहे, जेको बिज़नेस कंदा आहियो, उहो कहिड़ो आहे? हाणे जेको मां बिज़नेस कंदो पियो उहो मां लेडीज़ गारमेंट्स में कंदो आहियां। मुंहिंजे दुकान जो नालो आहे न्यू मिलन, ऐं हिकु ॿियो आहे मुंहिंजो होलसेल डिपार्टमेंट सिवोनी फैशन। अच्छा। ऐं टियों आहे कि मुंहिंजी होटल आहे नंढी क्रीक रोड में, होटल क्यू इन। अच्छा, होटल क्यू इन। त अगरि को सिंधी अची करे त बुकिंग तो वठे त पोइ तव्हां उन्हनि सिंधियुनि खे थोरो डिस्काउंट ॾींदा न? ज़रूरु ज़रूरु न, भाई सिंधियुनि जे लाइ डिस्काउंट आहे। हाँ, राइट है ना? बिल्कुल, मकसद ही है ना, सिंधियत जिंदाबाद। सिंधियत जिंदाबाद। इहा बिज़नेस जेको आहे मुंहिंजे फादर शुरू कई हुई, उन खां पोइ असां हिनखे टेक ओवर कयो। अच्छा। असांजे मुंहिंजो ॿिया भाउर जेके आहिनि ॿियो दुकानु हलाईंदा आहिनि नाले सां, मिलन नाले सां। ओके। ऐं मां हलाईंदो आहियां न्यू मिलन नाले सां। अच्छा। इहा बिज़नेस मुंहिंजे फादर शुरू कई 1978 में। 1978। इहो पहिरीं हूंदो फिरको मार्केट में दुकानु हूंदो पंहिंजो असांजो, पोइ दुकानु जेको आहे कंहिं कारणनि सां हुन में बाहि लॻी वई हुई। अच्छा। तंहिंखां पोइ असां अची वियासीं सदर स्ट्रीट में। ऐं भॻवान जी दया सां तंहिंखां पोइ असांजी माउ पीउ जी आसीस सां असां ॾाढा सुखी आहियूं। थैंक यू। ॾिसो, माउ पीउ जी आसीस, दादा जन जो चवणु आहे कि माउ पीउ जी आसीस सां ॾाढा सुखी आहियूं। केतिरो सुठो वीचार आहे। मूंखे इन जे मथां हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे राजेश, तव्हांजा जेके फादर हुआ, असांजा दादा अशोक कैलानी जन जी, मां जॾहिं खां वठी कलकत्ते में आई आहियां, मां बि उन्हनि जे लाइ ॾाढो घणो नालो ॿुधो, छो उन्हनि जी सेवाउनि बि का कसर कोन छॾी। दादा जन खे मां ख़ुदि सेवा कंदो ॾिठो आहे। एंड मूंखे लॻे थो हाणे तव्हां चाहियो था कि तव्हां बि उन रस्ते ते हलो, तव्हांजे मन में हाणे आयो आहे कि शुरू खां ई हो। मासी मां तव्हांखे ॿुधायो, हुकुम जे अंदरि सबको ॿाहिरि हुकुम न कोई।
त जॾहिं हुनजो हुकुम थींदो बिल्कुलु मां मुंहिंजो जनम चेटीचंड जे ॾींहुं थियो आहे त कुझु बि समाज लाइ झूलेलाल लाइ कुझु बि सिंधी समाज लाइ कॾहिं कुझु बि। राजेश, दादा जन जे बिज़नेस जे बारे में त असां घणो ई ॿुधोसीं। अगरि तव्हां बि पंहिंजे मुंहुं ज़बानी पंहिंजे बिज़नेस जे बारे में ॿुधाईंदा त ॾाढो सुठो थींदो। ज़रूरु। मां स्कूल में पढ़ंदो हुअसि एंड माय फादर स्टार्टेड अ स्मॉल शॉप इन न्यू मार्केट, संगम सारीज़ जे नाले सां। मतिलबु न्यू मार्केट मां सफ़र शुरू थियो, उनखां पोइ मुंहिंजो दुकान ते अची ड्यूटी ॾिनी आहे, दैट वॉज E35 संगम सारीज़। उनखां पोइ प्रेम भाई माय कज़न प्रेम बंबानी, उनजो शॉप ट्रेजर आइलैंड में हो, दैट वॉज परचेस्ड। शायदि 15 साल उहो हलायो, उहो हींअर भाड़े ते ॾिनो आहे। नाउ वी हैव अ बिल्डिंग ऑफ आवर ओन सूज़ी आर्केड जे नाले सां 8x1 चौरंगी लेन में। मेन्स एथनिक वेयर है उते, वुमेन्स एथनिक वेयर है, कुर्तीज, गाउन्स, लहंगा, ब्राइडल, एवरीथिंग। तो दैट अभी वो वुमेन्स को कपड़ा बेचते हैं। अच्छा। तो चौरंगी लेन में जेको 8x1 चौरंगी लेन में आहे मासी, ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर। नाउ न्यू प्रोजेक्ट इज कमिंग, प्रसाद सेंटर लिटन होटल जेकी आहे मासी, उहा अधु टुटी करे उते हिकिड़ो मॉल ठहियो आहे प्रसाद जो। अच्छा। उनजो ग्राउंड फ्लोर परचेस कयो आहे, उहो सूज़ी खुलण वारो आहे सितंबर में, शायदि एंड ऑफ सितंबर, दिस मंथ ओनली हैंडओवर मिलंदो, एंड मे बी सूज़ी सेंट्रल और समथिंग एल्स, सम अदर सूज़ी इज कमिंग सून। हिन ॻाल्हि जो एक्चुअली मतिलबु छा आहे? मां छो हिननि खां पुछो कि तव्हां कहिड़ो बिज़नेस कंदा आहियो, हुन जो मतिलबु इहो कोन्हे कि भाई असांखे पंहिंजो ॾेखाव करिणो आहे, न न न, इहो चवणु थी चाहियां कि असांजा जेके सिंधी भाउर आहिनि पंहिंजी महिनत सां नंढपण खां, माना नंढे हूंदे खां वठी केतिरी महिनत करे अॼु हेॾा वॾा बिज़नेसमैन थिया आहिनि। तॾहिं त मां चवंदी आहियां असांजा जेके सिंधी आहिनि महिनती, सुहिणा, शाहूकार सभु आहिनि। त असांजे लाइ बि ॾाढी प्राउड जी ॻाल्हि आहे कि भाई असां सिंधी नंबर 1 आहियूं। सभाई कृपा झूलेलाल जी। त पोइ दादा अशोक जेके हुआ असांजा, त जॾहिं तव्हां नंढड़ा हुआ त उन्हनि कॾहिं तव्हांखे चयो कि भाई मां अगरि न हुजां त तूं बि ईअं कजे? कॾहिं तव्हां सां ज़िक्र कयो? या अहिड़ी का मैसेज त कोन मिली, बट मां असीं उन्हनि खे त ॾिसी करे मां वॾो थियो। मतिलबु कुझु बि हो, कंहिं बि हालत में हुजनि, भई को कॉल अची वञे किथां बि, कंहिं ऑर्गेनाइजेशन जो मोहताज कोन हुआ, भई सॾु आयो आहे, बुलावो आयो आहे, उते वञिणो आहे, त ही वॉज देयर, माना विद दैट पर्सन, हमेशा प्रेजेंट। बिल्कुलु बिल्कुलु। ये भी हर सुठी ॻाल्हि इन ॻाल्हि में मां थोरो चवंसि, हिन जी डैडी सां गॾु में ॾाढो सुठी माने फ्रेंडशिप हुई। असां सभु गॾु जेको आहे दादा दासवानी सां गॾु असां जुड़ियल हुआसीं। अच्छा। दादा दासवानी हिकिड़ो हेल्पिंग हैंड करे हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन कई हुई, उन में ॾाढो ग़रीबनि खे असां सेवा पिया कंदा हुआसीं ऐं चेटीचंड जो असां मेलो बि लॻाईंदा हुआसीं। अच्छा। उन टाइम में दादा जो जेको आहे इहो मीरा मंदिर जे पासे में जेको इहो पार्क आहे, उते असां ॾाढो सुठी तरह करे मेलो लॻाईंदा हुआसीं। ऐं दादा जेको आहे अशोक अलानी जेको हुन में ॾाढो महिनत कंदो, ॾाढी महिनत। हुन खां ॾिसी मां कुझु सिखियो आहे। इहा त फैक्ट आहे। बसि इहो ई आहे न कि असांजा वॾा असांखे घणो ई कुझु सेखारे बि था वञनि। हाणे अहिड़ो को मैसेज तव्हां ॾियणु चाहियो था यंगस्टर्स खे? यंगस्टर्स खे मां सभिनी खां पहिरीं मैसेज त मां ॾींदुमि कि सिंधियत ज़िंदाबाद रखो। सिंधी भाषा खे न विसारियो। तव्हां सिंधी आहियो, असीं सिंधी आहियूं, इहो वी शुड प्राउडली से दिस, वी शुड बिल्कुलु, माना दिलि में, दिमाग में इहो आहे, जज़्बो आहे, ज़ाहिर करणु खपे कि असीं सिंधी आहियूं। And we should be proud of it. मां जो सोचींदो वधीक आहे, मां सम्झां थो त कुझु तव्हांखे ॿुधाइण जेको इहो पहिरीं ॿी सोच आई। हाणे ॿी सोच अचे पई, छो न मां नारी शक्ति, जेके नारी हिते हिते बिज़नेस कनि थियूं, सम्झो न, ऐं पंहिंजे परिवारनि खे हलाइनि थियूं, पंहिंजे हस्बैंड खे हेल्प थियूं करनि, पंहिंजे फैमिली खे हेल्प करनि थियूं, त मां छो न उन्हनि खे हिकु दफ़ो कोठे करे फैसिलिट करियां। मुंहिंजी हिकु दिलि आहे, मूं इहा ॻाल्हि राजेश साहब कई आहे, ॾिसूं भॻवानु अॻियां किथे थो कीअं थो कराए।
यानी तव्हांजो इहो हिकिड़ो सुपिनो ॿियो बि अची वियो हाणे तव्हां हिकिड़ो वरी सुपिनो अची वियो आहे इहो हर साल थींदो हर साल जेकी परंपरा शुरू शुरू कई आहे इहो अवल ख़ैर इहो कायम रहंदो कायम रहण बि खपे छो जो तव्हां ॾाढी दिलि सां नारी शक्ति खां पोइ मासी वरी ॿियो असांजा ॿियो कुझु वरी ॿियो जेके कुझु। हाणे senior secret citizen था आहिनि, 70 साल या मथां जेके आहिनि असांजा भाउर भेण हा दादा दादियूं अचनि उन्हनि खे फेलिसिटेशन कबो कुझु न कुझु ॿियो कंदासीं माना तव्हांजी हिकिड़ी लिस्ट लंबी आहे हा एकदम बसि तव्हांखे सिर्फ़ु माण्हुनि जो सम्मान करणो आहे। सम्मान करना निस्वार्थ निस्वार्थ भावना सां तव्हां- सेल्फिशनेस एकदम को इनमें को बि स्वार्थ कोन्हे। हिन मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे जेको मां छो पियो इहे सभु सोचां ई पियो त मां ॾिसंदो आहियां कॾहिं सिंधी पंचायत में टोडी ॾिठमि पे कहिड़ो हिकिड़ो माने मुंखे यादि कोन्हे हिकिड़ो फोटो जेको आहे उहो हिन दुनिया में न रहियो सम्झा? अच्छा अच्छा ऐं मां उनखे सुञाणा ई कोन अच्छा त छो न भई हेतिरा जेके सिंधी आहिनि अबाउट कम्युनिटी यस उहो हिकदमि अचनि हिक ॿिए सां असां गॾिजूं था घटि में घटि केरु सम्झो अॼु मां आहियां सुभाणे मां न हूंदुसि त घर में केरु चवंदो भई हा इहे नानक नारवानी हो हिन असां थोरो सुञाणूंसि हिनखे अच्छा अॼु घणेई भाउर भेनरूं आहिनि किथे किथे था रहनि असां कंहिंखे सुञाणूं ई कोन ऐं उहो एक्चुअली आफ्टर 70 जेके आहिनि जेके माण्हू ऐं जेके बि भेनरूं भाउर आहिनि हिन दुनिया में उहे ॾाढा लकी आहिनि मां ख़ुदि पाण खे चवंदो आहियां मां ॾाढो लकी आहियां जीअं मां तव्हांखे पहिरीं चयो मां हाणे 73 74 75 कॾहिं जेको भॻवान जे असांखे हलाए जी तेसां हलूं पिया मां पाण खे सम्झो ॾाढो क़िस्मत आहियां ॾाढो लकी आहियां त जेके लकी ॿिया बि आहिनि छो न मां उन्हनि सां गॾिजां हिकदमि अच्छा इहो हिकु मुंहिंजो वीचार आहे बाक़ी हिनखे सॼी ऑर्गेनाइज़ कंदो राजेश बड़ी ऑलवेज देयर फॉर यू सर हा बिल्कुलु बसि त हिननि भाउरनि जो त एक्चुअली मक़सदु हिकिड़ो ई आहे कि भई छो न कुझु नओं कयूं नारी शक्ति माना अहिड़ियूं भेनरूं सिंधी भेनरूं जेके घर परिवार जे सेवाउनि सां गॾु माना घर परिवार खे संभालण सां गॾोगॾु या बिज़नेस थियूं कनि या ट्यूशन्स थियूं ॾियनि या कुकिंग में या बेकिंग में जंहिंमें बि हू पंहिंजो टैलेंट भरपूर रखी करे बिज़नेस थियूं करनि ठाहे करे विकिणनि थियूं ऐं वापार थियूं करनि त इहा सोच केॾी सुठी आहे ऐं मां ब्लेसिंग थी कयां तव्हांखे Thank you, कि तव्हांजे इहे जेके ड्रीम्स आहिनि ज़रूरु पूरा कंदा भॻवान मां त चवण वारी आहियां मां त कुझु करण वारी कोन Thank you, आहियां Masi. ब्लेसिंग्स करे सघां डन धन्यवाद ऐं दादा जन जो चवणु आहे कि जेके अबाव 70 इयर्स आहिनि उन्हनि भाउरनि भेनरुनि खे घुराए करे बि असीं उन्हनि जो सन्मान कयूं त वेंदे वेंदे मां हिननि ॿिन्ही भाउरनि खे वरी घुराईंदसि कॾहिं घुराईंदसि जॾहिं तव्हांजा ॿिया प्रोजेक्ट कंप्लीट थींदा तव्हांजो मासी हिते अचण इंटरव्यू लाइ मतिलबु मूंखे लॻे थो कपिल शर्मा शो में मूंखे इनविटेशन मिली आहे इट विल बी ऑनर फॉर मी ॾिसो माना मुंहिंजो बि प्राउड थी वियो एकदम भाई मां त मासी तव्हांखे कपिल शर्मा खां घटि थोरी आहे न मां मूंखे लॻे थो मां हिकिड़ी कॉमन पर्सन आहियां मां बि सिंधियुनि लाइ जीअरी आहियां सिंधियुनि जी सेवा जे लाइ आहियां सिंधी भाषा मुंहिंजी वधंदी रहे मुंहिंजो इहो ई आहे कि मां जेको इहो चैनल शुरू कयो आहे त असांजा भाउर भेनरूं जेको सिंध जे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ जेको कुझु करे रहिया आहिनि आख़िरकार उन्हनि जी जेको इंट्रोडक्शन आहे माण्हुनि खे ख़बर थो पए बिल्कुलु न त तव्हां ॿिन्ही जे बारे में कीअं ख़बर पवंदी थैंक यू आहे न जी बिल्कुलु त पोइ वेंदे वेंदे जय झूलेलाल असीं सिंधी नंबर 1 आहियूं हमेशह रहंदासीं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो अलाए छो नथा करनि हाणे तव्हां ई चई वञो न बिल्कुलु पहिरीं त तव्हां मूंखे चयो असीं आया आहियूं मतिलबु थिंग्स विल चेंज नाउ बस असांजो मुंहिंजो नालो ई आहे परिवर्तन अच्छा जय झूलेलाल जय जय जय